जो शुक्र पाता सो अवा जो दीदार नसीब थियो अना तो ताके हुजूर जी हदीस बुधाया जे जो खादे साता अल्लाह अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी रिवायत मुस्लिम शरीफ में मौजूद है हुजूर वटे को सहाबी आयो अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा फौत थी भैया फहल हल्लहा अजर इन तसद्दक़तु अन्हा ऐ अल्लाह जावी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा गुदारे भैया जे करे मां पंहिंजे माउ जे तरफा खैरात कया सदको कया मुझे अम्मा के अजर मिलंदो जान सवाब मिलंदो जान अल्लाह दे हबीब अलैहि सलाम फरमायो पंहिंजे अम्मा जे तरफा खैर कर खैरात कर सदको तू कंदे उन जो सवाब तुझे अम्मा ताईं अल्लाह पहुंचाईंदो साथ करो बादा जी अम्मा गुजारे वही हुजूर बतायो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा गुजारी भैया मां उन जे ला केड़ी खैरात कया हुजूर फरमायो पानी जी जरूरत आ खूह वनी खोटा हजरत सूर सौद रज़ियल्लाहु ताला अन्हु पानी जो खूह खोटा है उन का बाद में थे हाज़ी ले उम्मे साद ही जो खूह आ जो साद जे अम्मा जे लाया वो पानी जो खूह हजरत साद पंहिंजे मां जे नाले ते खोटाए करे मुसलमानन जे लाइ वक़्फ करे छॾियो इहो सदको ऐं खैरात करे छॾियई माना हुजूर जे सहाबा जे अंदर भी इहा ॻाल्हि सदके वारी मौजूद हुई जो हज़रत साद पाणीअ जो सदको पंहिंजे अम्मा जे नाले खैरात कयो ॿियो सहाबी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह अम्मा मुझे गुज़ारे भैया मां जे करे खैरात कया उन ताईं पहुचंदो हुजूर फरमायो सवाब पहुचंदो अर्ज़ कई सही मुझे हिकिड़ो बाग आहे मां उहो खजूर जो बाग पंहिंजे अम्मा जे नाले ते खैरात थो कयां चओ सुभान अल्लाह असा तजा देगिला थी आ बाग त कयो ही कोने अगे मुलन के मथे जो सूर पइजी वयो आ वो दादा हुजूर जा सहाबी बागल जा बाग पंहिंजे वालिदैन जे ईसाले सवाब जे ला खैरात करे छॾींदा उन जो मतलब इहो आहे त दुआ जो अमल बि भलो क़ुरान सुन्नत मां साबित आहे हे जेको असां ॿियो खैर खैरात कयूं था इहो बि हुजूर जी हदीस मां साबित आहे यदि टाइम मिले अलाए न मिले अल्लाह के मालूम आहे वरी को खैरात जो प्रोग्राम थे मुझे सजो या न सजो पंहिंजे जाए आखिरी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधी छॾियो हमादुल्लाह हालेजी वारो पने जे फलसा उन किताब आहे कुतबात हालेजी उन में लिखे थो हिकिड़ो बुजुर्ग हो जेको कशफ जो साहब हो हिकिड़े कब्रिस्तान वटां जो गुज़रो जिथे त कब्र में हिकिड़ो माण्हू आहे ॿिया कब्रनि वारा ॾाढा ख़ुशि आहिनि हिकिड़ो माण्हू परेशान छाजी परेशानी थई चई सही न सभिनी जा माइट आहिनि उहे हिननि जे लाइ खैर खैरात दुआ कंदा मौजो केरु आहे ई कोन न को केरु दुआ थो घुरे को त हूंदी दरवेश चई बसि हिकिड़ी न्याणी हिसाब रस्ते तां हटी वई आहे ग़लत तरीक़े ते निकिरी वई आहे तंहिंजे करे हुनखे दुआ जी तौफ़ीक़ ई कान्हे न को खैर जी न को खैरात जी कहिड़े ॻोठ में आहे फलाणे ॻोठ में आहे नालो छा अथसि फलाणो नालो बुजुर्ग उतां निकितो हाले जी वारो हवादुल्लाह हाले जी वारो थो चवे वहाबन जो पीर उतां वो दरवेश कशफ जो साहब तो उन ॻोठ में आयो पुछा कई फलाणी माई फलाणे माण्हूअ जी धीउ जेसे बराबर उहो दमरा दफ़ो थी वियो धीउ हुनजी आहे पर सुबुह सां कपिड़ा खणी वई आहे कंहिं घाट ते पाणीअ जे कंहिं नहर ते वई आहे कपिड़नि खे धोअण जे लाइ बुजुर्ग सिधो आयो ॾिठी त छोकिरी कपिड़नि खे धोए थी फलाणे जी धीउ अची हाओ चई मां तुंहिंजे पीउ खे कब्र में ॾिसी आयो आहे तकलीफ़ में आहे कब्रिस्तान वारा ॿिया त ख़ुशि आहिनि पर ही तकलीफ़ में आहे छो न तूं हुन जे लाइ खैर खैरात करी थी धीउ हुनजी चवण लॻी अबो मुंहिंजे लाइ छा छॾे वियो हो जो मां उन जे लाइ दुआ घुरां पर जेकॾहिं तव्हां आया हो खैर खैरात मां उन जे लाइ कहिड़ो कयां कुझु छॾे ई कोन वियो आहे पर आया हो त मां खैरात कयां थी बुजुर्ग जी उनजी कब्र वारे जी धीउ जीअं ई उन पाणीअ जे तलाउ जे मथां वाह जे मथां जिथे बि बीठी हुई पाणीअ जो बुको भरियईं
मथे करे हवा में उछलाए चे ही मां पंहिंजे बब्बे जे नाले ते ख़ैरात थी कया भला कंहिंखे पाणी प्यारे आंसू बिना कंहिं माण्हूअ खे ॾियां जानवर खे इहो बिना पाणी खणी उछलाए छॾे दरवेश उतां वापसि निकितो साॻे कब्रिस्तान में आयो आहे हमादुल्लाह हाले जी वारो थो चवे जीअं जो अचे ॾिसे त सुभान अल्लाह जीअं ॿिया ख़ुशि वेठा आहिनि हे बि हाणे ख़ुशि वेठो आहे अदा कर खबर हाणे का तकलीफ़ चइसे तकलीफ़ कान्हे छो चइसे तुंहिंजी महिरबानी आहे मुंहिंजे न्याणीअ ताईं तो पैगाम वञी पहुचायो चई हुन त तुंहिंजे लाइ का बि ख़ैरात कान कई चइसे बराबरि ॿी ख़ैरात कान कई पर पाणीअ जो जेको बुको न भरियो हो मथे खणी पाणी उछलायो हुई पाणी जॾहिं हेठि ज़मीन ते वञी किरियो हेठि ज़मीन ते उञायल हिकिड़ो जीत हुयो उन जे करे वाक उन जो पटियो पियो हुयो जीअं ई पाणी ज़मीन ते किरियो कतिरो पाणीअ जो न जीत जे वाक में वञी पियो जीत जी उञ ख़त्म थी हेॾा अल्लाह मुंहिंजा सभु गुनाह मां फरमाए छॾिया चओ सुभान अल्लाह जीत खाधो जीत पीतो पाणीअ जो कतिरो ख़ुदा हुनखे हुत बख़्शे छॾियो जीत पीतो असां ख़ैरात कयो पाणी पियारियो जीत त जेको हेठि खणी भला किरंदी हूंदी शइ उहा खाईंदा हूंदा पर अशरफुल मखलूकात रसूलुल्लाह जी उम्मत खे अदा कराईंदा जो उहे खाईंदा गरीब हूंदा मिस्कीन हूंदा उन ख़ैरात में शामिल थींदा ऐं हक़ीक़त में इहे ख़ैरात हक़ उन्हनि जो ख़्यालु रखियो वञे जॾहिं उहे खाईंदा हिन जे वात में पाणीअ जो ढुक लहंदो मनीअ जो गिरह लहंदो तुंहिंजे छांवर जो गिरह हिन जो लहंदो हिननि जे हेठि हिननि जी बुख ख़त्म थींदी ख़ुदा तव्हांखे बि आबाद फरमाईंदो त अल्लाह हुननि खे बि बख़्शे छॾींदो पर इहा जेका बि बख़्शिश आहे इहो सभु सदको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो सुभान अल्लाह ये सब रहमतूं मिलन थियूं मदीने वारे जे सदक़े में सब असां ते अल्लाह ताला जे तरफां इनायतूं अचनि थियूं सब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में थियनि थियूं मूं तव्हां जे अॻियां अर्ज़ु कयो आहे क़ुरान मां मूं अर्ज़ु कयो तव्हां जे साम्हूं हदीस पाक मां कयो ख़ुदि मुखालिफ़नि जे किताब मां इन ॻाल्हि खे साबित करण जी कोशिश कई आहे जेका यकीन तव्हां सम्झी विया हूंदा त इहो जेको अमल आहे दुआ जो ख़ैर जो ख़ैरात जो इहो भलो अमल आहे सुठो अमल आहे क़ुरान जे रोशनी में भी सही आहे हदीस जे रोशनी में भी सही आहे ख़ुदि हुन जे मौलवियुनि जे किताबनि जे ॻाल्हियुनि मां भी इहा ॻाल्हि साबित आहे त अहले सुन्नत जो अक़ीदो ग़लति न आहे अहले सुन्नत जो अक़ीदो भी सही त अमल भी सही सुभान अल्लाह चओ पर असांखे उन्हनि जे हवाले ॾियण जी ज़रूरत ई कान्हे का रुगो दलील जे तौर ते असां उन्हनि जो हवालो ॾियूं था वरना असांजे लाइ हवालो असांजे मुर्शिद जो ई काफ़ी आहे सुभान अल्लाह चओ सभई मुर्शिदनि वारा आहियो पीरनि वारा आहियो असांजा मशाइख़ असांजा औलिया उलमाए किराम जॾहिं हिन शइ खे असांजा मुर्शिद जायज़ सम्झनि भलो सम्झनि बहितर सम्झनि त असांजे लाइ इहो भलो अमल आहे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अवांजो ॿुधणु क़बूल फरमाए ऐं जेका ख़ैर ई ख़ैरात थी आहे मरहूम दुर्ममन फ़कीर सरदो जहिड़ा अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाए बख़्शिश फरमाए मदीने वारे जी अल्लाह ताला उनखे शफ़ाअत नसीब फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या रहमान शरीफ महफिल जो सवाब तोहफ़तन हदीयतन तमाम ख़त्मन जो सवाब तोहफ़तन हदीयतन हुज़ूर अलैहि सल्लम जे दरबार में पेश होगा कबूल फरमा हुज़ूर अलैहि सल्लम जे वसीले जलील सा नबीयीन अस्सिद्दीक़ीन अश्शुहदा अस्सालिहीन المؤمنين المؤمنات المسلمين المسلمات جروان کے इसाले साहब ने खुसूसन मरहूम मुफी मगफूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इसाले साहब का कबूल फरमा मूवी इरफानुल्लाह जो भाग फुती उन जे रूह के भी इसाले साहब का कबूल फरमा या अल्लाह तमाम मरहूम इन दी मग़फ़िरत बख़्शिश फरमा
सभी जो खता माफ फरमा या अल्लाह उन्हें कब्रों के पे हबीब जरूर सामने पर रोशन फरमा कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मरियत सोबत शफात नसीब फरमा असा सगरी दी हालत रहम करम फरमा असा दी हाज़िरी कबूल फरमा असा दी मग़फ़िरत बख्शिश फरमा तमाम परेशानी दूर फरमा आफत व बलियात का महफूज फरमा आलम इस्लाम जो खैर फरमा मजलूम मुसलमानों की मदद फरमा असा दी मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा हजरत तीसरे सरदार की तरफ खैर फरमा दरगाह शरीफ के तमाम जमात जो खैर फरमा हजरत तीसरे रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फयूज़ व बरकत की क़यामत जारी सारी फरमा हुज़ूर अलैहिस्सलाम के तमाम उम्मत जो खैर फरमा अहले सुन्नत के तमाम मशाइख इकराम के खानकाहों के आबाद फरमा उन्हें जो फयूज़ व बरकत के ता क़यामत जारी सारी फरमा जा जमात हाज़िर थी सभी जा बेड़ा पार फरमा जन इंतजाम कयो उनके दावों को सआदत नसीब फरमा بركة الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين.